अस्सलाम वालेकुम। मिसण वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार रिपोर्ट कंदा हलूं। मिसण वडी तोड़े आसपास जे ॻोठनि जा बुनियादी मसइला कॾहिं हल थींदा ऐं कीअं हल थींदा, उन्हनि खे हल करण जे लाइ असांखे कहिड़ो किरदारु अदा करणो पवंदो, इन बाबति शौकत ज़मा लिगारी जो छा चवणु आहे, अचो त हिन वीडियो में ॿुधूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मिसण वडी जा रहवासियो अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा मिसण वडी जा रहवासियो, असां पंहिंजे हिन मिसण बाशऊर प्लेटफॉर्म जे ज़रिए ही पैगाम ॾियणु चाहियूं था। मिसण में जेके बि बिरादरियूं रहंदड़ आहिनि उन्हनि खे त मिसण जा जेके बि बेसिक मसइला आहिनि, बुनियादी मसइला आहिनि, जंहिंमें ड्रेनेज सिस्टम अचे थो, वाटर सप्लाई अचे थो, मिसण जो कॉलेज आहे, मिसण जो रोड आहे, ऐं उन खां अलावा असांजे स्कूलनि जी जेके बिल्डिंगूं आहिनि कुझु ज़बूनागी जो शिकार आहिनि, या हाई स्कूल मिसण ॾे जेको रस्तो वञे थो उहो बि ज़बूनागी जो शिकार आहे। ऐं उन खां अलावा यूसी मिसण जा आसपास जा जेके लिंक रोड आहिनि उहे ज़बूनागी जो शिकार आहिनि। त असां मिसण जे बाशऊर अवाम फोरम खे इन प्लेटफॉर्म जे ज़रिए इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त अचो तव्हां सभई गॾिजी हिकिड़ी अहिड़ी रैली जो पाण इनेकाद करियूं तव्हांजो वक़्त जा जेका इंतिज़ामिया आहे उन जे बारे में क़दम खणे। ऐं ॿी इहा ॻाल्हि कंदो हलां त असां जेको बि कमु करणु चाहियूं था उहो सियासत खां अलावा करणु चाहियूं था। असांजो मक़सदु इहो ई आहे त मिसण जी जेका बाशऊर आहे उहो असां सां हिन में साथ ॾिए, चाहे उहा कहिड़ी बिरादरी सां तालुक़ हुजे। ऐं मज़हब जे लिहाज़ खां बि असां इहा शइ नथा रखूं। असां चाहियूं था त कहिड़े बि मज़हब जो अगरि माण्हू आहे असांजो हिन प्लेटफॉर्म में साथ ॾिए ऐं असां सां गॾिजी हले। ऐं इन क़रीब असां हिन मिसण जे अंदरि इहा रैली बि कढंदासूं। ऐं उनखां पोइ असांजो इहो प्रोग्राम लॻो पियो आहे, अॻिते लाहेमल में इहो लॻो पियो आहे त असां हिकिड़ी मिसण एक्शन कमेटी जोड़ींदासूं जंहिंमें हर बिरादरी जो माण्हू उन में शामिलु हूंदो। जॾहिं बि मिसण जे कंहिं बि हिकिड़े फ़र्द खे का तकलीफ़ थींदी त मिसण जा जेके बि फ़र्द आहिनि उन जे लाइ बाक़ाइदा मदद उन्हनि जी हेल्प कंदा, मदद कंदा।